मज़मून फिज़िक्स क्लास 9 बाब 8 सबक 9 ताकत यानी पावर। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो सिंध ऑनलाइन स्कूल भली कार मां आहियां सनाउल अहमद। हिन वीडियो में जेको असां अॼु टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे ताकत यानी पावर। प्यारा बारो, जीअं त असां हिन लफ़्ज़ खां बख़ूबी वाक़िफ़ आहियूं त पावर या ताकत छा थींदी आहे, ऐं आम तौर ते बि असां आम रिवाजी ॻाल्हाइण में बि इन लफ़्ज़ जो ज़्यादा इस्तेमालु कंदा आहियूं। तो अहिड़े नमूने सां हिन खे फिज़िक्स जे टर्म्स में सम्झण खां पहिरीं असां हिकु ॿिनि मिसालनि ते गौर कंदासीं, उन्हनि खे सम्झंदासीं ऐं उन खां पोइ असां ॾिसंदासीं पावर खे कहिड़े नमूने सां फिज़िक्स में बयानु कयो वियो आहे। ठीकु आहे, तो सभ खां पहिरीं असां हिकिड़ो मिसाल खणूं था। मिसाल जे तौर ते हिकिड़ा टे ॿार आहिनि ऐं इन टिनी ॿारनि खे जेको आहे त असां ड्रोड़ जे मुक़ाबले में शामिलु कयो आहे, जंहिंमें हिकु छोकिरी आहे ऐं ॿ छोकिरा आहिनि। उन्हनि जे लाइ कोई असां हिकिड़ो मुफ़ासिलो तय करण जे लाइ हिकिड़ो टाइम रखियो आहे त तव्हां हिन टाइम ते ही मुफ़ासिलो कवर करे वेंदव या हिन हद ताईं तव्हांखे पहुचणो आहे। हिकिड़ो ॿारु आहे जेको उहा हद 5 मिंटनि में कवर करे वञे थो, ऐं हिकिड़ो ॿियो ॿारु आहे जेको उहा हद 4 मिंटनि में कवर करे थो, ऐं हिकिड़ो टियों ॿारु आहे जेको उहा हद 3 मिंटनि में कवर करे थो, यानी 3 मिंटनि जे अंदरि उन बाउंड्री लाइन ताईं पहुची वञे थो। तो हिते असां चवंदासीं त जेको ॿारु हुयो जंहिं 3 मिंटनि में उहा हद कवर कई, असां चवंदासीं उन जो जेको पावर आहे उहो घणो आहे कंहिंखां जंहिं 4 मिंटनि में उहो डिस्टेंस कवर कयो। ऐं जंहिं 4 मिंटनि में उहो डिस्टेंस कवर कयो, असां चवंदासीं त उन जो पावर जेको आहे उहो ज़्यादा आहे कंहिंखां जंहिं 5 मिंटनि में उहो डिस्टेंस कवर कयो। उनखां बाद में हिकिड़े ॿिए मिसाल ते बि हलूं था। मिसाल जे तौर ते असां वटि जेको आहे त कुझु सिरूं आहिनि या को सामान आहे, ऐं असां ॿिनि मज़दूरनि खे चयोसीं त उहो सामान जेको आहे उहो हिकु जॻह तां खणी करे ॿी जॻह ते पहुचायो, ऐं सामान जेको हुयो उहो ॿिन्ही मज़दूरनि खे बराबरि तक़सीम करे ॾिनो वियो। तो पहिरें मज़दूर छा कयो त उन सामान खे जेको आहे 10 मिंटनि में उन जॻह ताईं पहुचाए वरितईं, ऐं ॿिए मज़दूर वरी जेको आहे उन सामान खे पहुचाइण में 20 मिंट वरिता। तो हिते असां चवंदासीं त जेको पावर आहे उहो पहिरें मज़दूर जो ज़्यादा आहे, छो त हुन घटि टाइम वरितो ऐं ॿिए मज़दूर जेको आहे उन ज़्यादा टाइम वरितो। पर जेकॾहिं असां हिन ॿिन्ही मिसालनि ते गौर कयूं त हिन ॿिन्ही मिसालनि में कमु ज़रूरु थियो आहे। ही ॿार जॾहिं पंहिंजी हिकु पॉइंट खां उन ॿी पॉइंट ताईं पुॻा त छा थियो, उन्हनि फोर्स लॻायो ऐं डिस्टेंस कवर कयो, जंहिंजे बारे में असां पढ़ी आया आहियूं त फोर्स मल्टीप्लाई बाय डिस्प्लेसमेंट दैट इज़ कॉल्ड वर्क। ऐं उनखां पोइ हिन मज़दूरनि जे मिसाल में बि असां ॾिसंदासीं त हिते बि असांजो जेको आहे वर्क थियो आहे। इन जे लाइ हिन ॿिन्ही शयुनि में जेकॾहिं असां ॾिसंदासीं त हिकिड़ी शइ असां वटि हिते कॉमन आहे, उहो आहे टाइम। यानी जेको वर्क कंहिं टाइम फ्रेम जे अंदरि थिए थो, कंहिं टाइम में थिए थो, असां उनखे चवंदासीं पावर। ठीकु, असां चयोसीं त ऑल ऑफ देम डन इक्वल वर्क, यानी सभिनी जेको आहे उहो जेको कमु कयो उहो हिकु जेतिरो कयो। यानी ही जेके 3 ॿार हुया उहे 3 ॿार उन फाइनल लाइन ताईं 3 पुॻा, पर कंहिं टाइम घटि वरितो, कंहिं ज़्यादा वरितो। उनखां पोइ जॾहिं असां हिन मज़दूरनि जी ॻाल्हि कंदासीं त मज़दूरनि बि पंहिंजो जेको वर्क आहे उहो कंप्लीट कयो, पर टाइम उन्हनि डिफरेंट वरितो। हिकिड़े 10 मिंट वरिता, ॿिए 20 मिंट वरिता। उनखां बाद में असां चवंदासीं बट दे डिफर इन रेट एट विच वर्क इज़ डन। हाणे चयोसीं त असां चयोसीं त जेको उन्हनि कमु कयो उन्हनि में छाजो चेंज आयो, उन जे रेट जो चेंज आयो। रेट जे बारे में प्यारा वारो मां तव्हांखे पहिरियनि लेक्चर्स में सम्झायो त रेट जो मतिलबु हूंदो आहे टाइम। ठीकु आहे, जिते बि रेट जो लफ़्ज़ अची वञे यानी असां उते टाइम जो ज़िक्र कंदासीं। ठीकु आहे, त हिते जेको कमु असां कयोसीं उहो कयोसीं कंहिंजे ब्याज ते, टाइम जे ब्याज ते। यानी जेकॾहिं असां टाइम थोरो वरितोसीं त उते असांजो कमु घणो थियो, ऐं जिते असांजो टाइम घणो हूंदो उते असांजो कमु थोरो हूंदो। ठीकु आहे, तो यानी हिते असां जेको कमु कयूं था उहो कंहिंजे बेसिस ते था कयूं, टाइम जे बेसिस ते। ठीकु आहे, हाणे असां जेकॾहिं हिन जी असां डेफिनेशन ॾिसूं, यानी असां पावर जी डेफिनेशन खे
ॾिसूं त पावर जी डेफिनेशन छा थींदी। पावर जी डेफिनेशन थींदी द रेट ऑफ डूइंग वर्क इज़ कॉल्ड पावर, यानी कंहिं वक़्त में को कमु थिए उनखे असां चवंदासीं पावर यानी ताक़त। ठीकु आहे। अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो हाणे जेकॾहिं असां हिन जे फार्मूले जी ॻाल्हि कयूं त फार्मूलो आहे हिन जो वर्क डिवाइड बाय टाइम, यानी पावर खे असां हिन तरीक़े सां फार्मूले में लिखंदासीं। ठीकु आहे। उनखां पोइ जेकॾहिं असां हिनखे सिम्बलाइज़ कयूं त कहिड़े नमूने सां लिखंदासीं, उहो लिखंदासीं असां पावर इज़ इक्वल टू पी ऐं वर्क खे असां लिखंदासीं डब्ल्यू सां ऐं टाइम खे टी सां, त हे थींदो पी इज़ इक्वल टू डब्ल्यू अपॉन टी। ठीकु आहे। उनखां बाद में जीअं त असांखे ख़बर आहे त हीउ जेको वर्क आहे, वर्क असांजो उहा कहिड़ी क्वांटिटी आहे, उहा असांजी स्केलर क्वांटिटी आहे ऐं टाइम बि असांजो जेको आहे स्केलर क्वांटिटी आहे, यानी ही ॿई असांजूं स्केलर क्वांटिटीज़ आहिनि। जॾहिं ही ॿई स्केलर क्वांटिटीज़ पाण में डिवाइड थियनि थियूं त इन जो मतिलबु थियो त असांजो जेको पावर आहे उहो बि स्केलर क्वांटिटी आहे। ठीकु आहे। ऐं उनखां बाद में जेकॾहिं हाणे असां इन्हनि जे यूनिट जे तरफ़ हलूं त जेकॾहिं असां फार्मूले खे ॾिसूं त फार्मूले में छा आहे, वर्क अपॉन टाइम। ठीकु आहे। ऑलरेडी असां वर्क जे बारे में पढ़ी आया आहियूं त वर्क जो जेको एसआई यूनिट आहे उहो छा आहे, उहो आहे जूल ऐं टाइम जो जेको आहे उहो आहे सेकंड। ठीकु आहे। त हिते जेको असांजो पावर जो यूनिट थींदो उहो थींदो जूल अपॉन सेकंड। ठीकु आहे। या असां हिनखे हिन तरीक़े सां बि लिखंदा आहियूं त जूल इंटू सेकंड इनवर्स। ठीकु आहे। उनखां बाद में ही जेको असांजो टर्म आहे जूल अपॉन सेकंड या जूल इंटू सेकंड इनवर्स, इहो बराबरि हूंदो आहे एसआई यूनिट वाट जे। ठीकु आहे। यानी असां चवंदासीं त जेको पावर जो एसआई यूनिट आहे उहो छा आहे, उहो आहे असांजो वाट, जंहिंखे असां कैपिटल डब्ल्यू सां शो कंदा आहियूं। ठीकु आहे। हाणे बेसिकली ही जेको वाट आहे उहो आहे हिकिड़े साइंसदान जो नालो आहे, जंहिंजे करे असां हिनखे कैपिटल लेटर सां शो कंदा आहियूं। ठीकु आहे प्यारा ॿारो। पहिरें चैप्टर में मां तव्हांखे जेको आहे पढ़ाए आयो आहियां त कंहिं बि यूनिट खे जॾहिं असां कैपिटल लेटर में लिखंदा आहियूं त उन जो मतिलबु हूंदो आहे त उहो असांजो जेको आहे कंहिं साइंटिस्ट जो नालो आहे। ठीकु आहे। त वाट बि जेको आहे उहो असांजे साइंसदान जो हिकिड़े जो नालो आहे। ठीकु आहे। ऐं उन जे हिसाब सां असां हिते कैपिटल डब्ल्यू सां हुनखे शो कंदा आहियूं। ठीकु आहे। उनखां पोइ अगरि जेकॾहिं असां वाट जी डेफिनेशन खे ॾिसूं त वाट जी डेफिनेशन आहे छा, त उनजे लाइ चवे थो इफ वन जूल ऑफ वर्क इज डन इन 1 सेकंड इट्स पावर विल बी 1 वाट। हाणे इन चवण जो मतिलबु इहो आहे त चए थो कोई बि जेको कमु आहे उहो 1 जूल थिए कंहिं में 1 सेकंड में, त असां चवंदासीं उते जेको पावर हुयो उहो हुयो 1 वाट। ठीकु आहे। उनखां पोइ कुझु असांजा जेके आहिनि त बिगर यूनिट बि थींदा आहिनि, जंहिंसां असां जेको आहे त उन पावर खे मैयर बि कंदा आहियूं। ठीकु आहे। सो उनजे लाइ असां वटि आहे के डब्ल्यू, जंहिंखे असां किलोवाट चवंदा आहियूं। ॿियो आहे असां वटि वरी एम डब्ल्यू, जंहिंखे असां मेगावाट बि चवंदा आहियूं। ऐं टियों आहे असां वटि एच पी, जंहिंखे असां हॉर्स पावर चवंदा आहियूं। ठीकु आहे। उनखां पोइ प्यारा ॿारो हाणे हिते असां ॾिसंदासीं त असांजो जेको 1 किलोवाट आहे उहो छाजे बराबरि आहे, या 1 मेगावाट छाजे बराबरि आहे, ऐं या जेको आहे असांजो 1 हॉर्स पावर जेको आहे उहो छाजे बराबरि आहे। ठीकु आहे। तो 1 किलोवाट जेको हूंदो आहे प्यारा ॿारो उहो बराबरि हूंदो आहे 100 वाट जे। ठीकु आहे। तो अक्सर तव्हां जेको आहे त ॾिठो हूंदो जॾहिं असां पंहिंजे घरनि जे लाइ कंहिं दुकान तां बल्ब वठंदा आहियूं त उन बल्बनि ते लिखियलु हूंदो आहे 50 वाट, 150 वाट या 100 वाट या 200 वाट। ठीकु आहे। त इहो असांजो वाट हूंदो आहे, यानी पावर कंज़म्पशन उन में ॿुधाईंदो आहे त तव्हांजी जेको बल्ब आहे उहो हेतिरी पावर कंज़्यूम कंदो। ठीकु आहे। या उनखे हेतिरी पावर रुकाइण हूंदी, उनखां घटि पावर ते जेको आहे उहो ऑपरेट न थींदो। ठीकु आहे। या उनखां बाद में कुझु असांजूं जेके मशीन्स हूंदियूं आहिनि उन्हनि में बि जेको आहे त उन पावर जे बारे में लिखियलु हूंदो आहे त हेतिरा वाट हिनखे जेको आहे त इनपुट हूंदो ऐं हेतिरा वाट जेको आहे उहो तव्हांखे आउटपुट ॾींदो। या उनखां बाद में जेके असां स्टेपलाइज़र यूज़ कंदा आहियूं, ख़ासि करे जेको आहे फ्रिजनि जे लाइ, जेके फ्रिजनि खे जेको आहे त रन कराईंदा आहिनि। ठीकु आहे। उन्हनि में बि तव्हांखे जेको आहे त 2 कांटा नज़र ईंदा हूंदा, त हिकिड़े में जेको आहे त इनपुट हूंदो आहे, ॿिए में आउटपुट हूंदो आहे। ऐं इनपुट वारे में तव्हांखे लिखियलु हूंदो जेकॾहिं बिजली तव्हांजी हेतिरा वाट्स खां हेतिरे वाट्स ताईं हूंदी त तव्हांखे जेको आहे ही जेको आउटपुट में 120 वाट या हेतिरो मतिलबु उहो तव्हांखे नंबर लिखियलु हूंदा, उहो तव्हांखे ओतिरो ॿुधाईंदो त हेतिरो तव्हांखे फुल बिजली मुहैया कंदो, अगरि जेकॾहिं तव्हां वटि बिजली घटि आहे त। ठीकु आहे। तो उनखां बाद में नेक्स्ट आहे असां वटि वरी 1 मेगावाट। हाणे 1 मेगावाट जेको हूंदो आहे उहो बराबरि हूंदो आहे 10 लख वाट जे। ठीकु आहे। हाणे जंहिंखे असां जेको आहे त एक्सपोनेंट में हीअं करे लिखंदासीं त 10⁻6 वाट जे। ठीकु आहे। त उनखां बाद में नेक्स्ट असां वटि जेको यूनिट आहे उहा वरी 1
HP यानी हॉर्स पावर। हाणे 1 हॉर्स पावर बराबर हूंदो आहे वरी 746 वाट जे। तो प्यारा ॿारो हिन टर्म खे जेको आहे त तव्हां थोरो ज़हन नशीन करे छॾिजो, छो त अक्सर एग्ज़ाम में MCQ जे पॉइंट ऑफ व्यू खां हीअ शइ पुछा कई वेंदी आहे त 1 हॉर्स पावर जेको हूंदो आहे उहो छाजे बराबर आहे। तो इहो तव्हांखे ज़हन में हुजे त उहो बराबर हूंदो आहे 746 वाट जो। ठीकु आहे। तो प्यारा ॿारो हाणे असां हलूं था जेको आहे त एग्ज़ाम्पल जे तरफ़। त असांखे जेकॾहिं कंहिं क़िस्म जी का डेटा वग़ैरह मिलियल आहे ऐं उते असांखे चवे थो त तव्हां पावर उन शइ जो मालूम कयो, त असां कहिड़े नमूने सां जेको आहे त मालूम कंदासीं। तो हिते असांखे स्टेटमेंट में चवे थो, मिसाल जे तौर ते चवे थो त कैलकुलेट द पावर ऑफ अ मशीन इफ द मशीन परफॉर्म्स 900 जूल्स ऑफ वर्क इन 30 मिनट्स। हाणे चवे थो त उन हिकु मशीन आहे, उनजो तव्हां पावर कैलकुलेट कयो जॾहिं त हू कमु करे थी 30 मिंटनि में जेको आहे 900 जूल। ठीकु आहे। हाणे सभ खां पहिरियों असां डेटा ठाहींदासीं ऐं डेटा में असांखे जेको वर्क मिलियल आहे उहो आहे 900 जूल ऐं उन खां पोइ जेको टाइम आहे उहो आहे 30 मिंट। हाणे मिंटनि खे असां सेकंडनि में कन्वर्ट कंदासीं त 30 मिंट थिया ऐं 1 मिंट में 60 सेकंड हूंदो आहे, त हीअ असां वटि थिया 1800 सेकंड। ठीकु आहे। उन खां बाद में असांखे पावर मालूम करणो आहे। तो सॉल्यूशन जे तरफ़ हलूं था ऐं असां वटि पावर जो जेको फार्मूला आहे उहो हाणे पढ़ियोसीं, जेको आहे P=W/T यानी वर्क अपॉन टाइम। उन खां पोइ वर्क असां वटि घणो आहे उहो आहे 900 जूल ऐं टाइम आहे असां वटि 1800 जूल। ठीकु आहे। त पावर असांजो जेको हिते कैलकुलेट थियो उहो थियो 0.5 वाट। ठीकु आहे। यानी जेकॾहिं हिकिड़ी मशीन आहे उहा अधु कलाक ताईं जेको आहे कमु करे थी 900 जूल, त उहा जेका पावर कंज़्यूम कंदी उहा घणी कंदी 0.5 वाट। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो हीउ हुयो असांजो जेको आहे अॼु जो टॉपिक जेको हुयो पावर, ऐं हिन चैप्टर जो ही आख़िरी टॉपिक हुयो। इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां जेको आहे एक्सरसाइज शुरू कंदासीं। तो इनशाला नेक्स्ट लेक्चर में असांजी मुलाक़ात थींदी। तेसिताईं भला।